वो भी से हो तो ही भी से वैरायटी चेंज आ बस इतनी छोड़ा पाऊं ये मानी तैयार है इन वक्त असी होड़े में मौजूद आयूं असा जो बोरची नबील रिंद साहब माशाल्लाह उन पान बिरयानी तैयार कई आ क्वारा था में गोश्त भी लगल है सजी संगत ते मौजूद है जावेद कासकली हेदा वरी जो मच्छी है वो आप तैयार है बिरयानी है गज्जी खाइंदा ये सजी संगत या हमारे थाले में लाई दी हां हां थाले साथी सब गद हैं ये नबील किया है माना खुशबू ॾाढी अचे पई यार तव्हांजी ठाहियल बिरयानी मां बिरयानी कोने हिनखे चवंदा सिंधी गंबो गंबो पुलाव गंबो गंबो ये तव्हांजी मल्हान वारी ॿोली में ईअं न जी हा हूं त पुलाव भत पाण असीं चवंदो बाबा आहे माईगीर माण्हू आहियूं असांखे ॾुखियाई लॻंदी आहे ते उन लाइ अन्न अलॻि बॉइल करिणो पवंदो आहे हिन जे करे जेको सो असां अन्न ऐं गोश्त गॾु विझी छॾींदा आहियूं या मच्छी हूंदी आहे अच्छा अच्छा बाबा तव्हां बि खाओ जी जी यार थोड़ो जगह ते पकड़ दे साईं घोड़ा इश्ता खजा हाणे मुंहिंजी त तूं वठी न थो हां बा मुंहिंजी त वठी न थो वीडियो साईं त मुंहिंजी थोड़ी वीडियो वठिजो जो है बिल्कुल मच्छी मच्छी देखा है मच्छी साईं वाह वाह मानी तैयार है मच्छी तैयार है मानी तैयार है खाऊं था जीअं त उसके खाइण हुजे अचे ऐं ॾाढो मज़ो लॻो पियो आहे दरिया जे विच में जो तरफ़ पाणी आहे ऐं हवा ॾाढी लॻे पई थधी हवा उतर जी हवा दोस्त गॾु आहिनि मानी तैयार आहे मच्छी तैयार आहे भत तैयार आहे ॾाढो मज़ो अचे पियो अच्छा हां खाने कदी दियो भाई माने खणो ना ता भाजी खणो हां विजी दे हले बी प्लेट होंदी ने कावर में विजी तो दिया को अच्छा विच में रखी तो दिया अच्छा वधीक मज़ो अची तो सही ॻाल्हि हाले जी सोचा बस वरी पो बस सर तव्हां थोरो वेझो हुजो असगर बिल्कुल जाम थी वञे भैया जो जावेद बस